लारकानो मां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर गदा हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ लारकानो धामराय भरिसां ॻोठ मस्ती खान चांडियो जे रहवासन चांडिया बिरादरीअ जे माण्हुनि जो नऊं दौरो पुलिस जे DSP SHO नऊं दौरो ऐं ASI नूर जागीरानी जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणियूं हयूं। उन मौक़े ते मुतासिरन नज़ीरा खातू, इस्लाम खातू, ज़रीना खातू, ज़मीरा चांडियो, सोनी चांडियो, हिदायतुल्लाह चांडियो ऐं ॿियनि दाहींदे चयो त नऊं दौरो पुलिस बाअसर माण्हू पीपल्स पार्टी जे अॻवान मोहम्मद अली भुट्टो ऐं खुदाबख़्श भुट्टो जिन असांजी मिल्कियत ज़मीन ते गैरक़ानूनी कब्ज़ो करे असांजो पोखियल सारियुनि जो फ़सुल नऊं दौरो पुलिस जे ज़ोर ते खणाए विया आहिनि ऐं नऊं दौरो पुलिस बाअसरनि जे चवण ते असांजे घरनि में घिरी क़ीमती सामान खणी विया आहिनि ऐं पुलिस असांजे औरतुनि मथां वहशियानो तशदुद कयो आहे, जंहिंमें हिकु औरत ज़ख़्मी ऐं हिकु मासूम न्याणीअ जी बांह भॼी पई आहे। मोहम्मद अली भुट्टो ऐं खुदाबख़्श भुट्टो असांजे ज़मीननि ते कब्ज़ो करे रहिया आहिनि, जिन ज़मीननि जो ही कूड़ो रिकॉर्ड ठहिराए कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। असीं बिलावल भुट्टो ज़रदारी IG सिंध DIG लारकानो SSP लारकानो खां मुतालबो था करियूं त इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो। हिदायतुल्लाह चांडियो आहे, विठल कोट मस्ती खान चांडियो, खुदाबख़्श भुट्टो, मोहम्मद अली खान भुट्टो असांजी 50 साल ज़मीन अवल भुट्टन खां वरिती आहे, परवेज़ खान ऐं मुश्ताक खान खां, हाणे मोहम्मद अली खान ऐं खुदाबख़्श भुट्टो ज़ोरी चवंदा असांजी ज़मीन आहे कब्ज़ो करणु चाहिनि। खुदाबख़्श भुट्टो आहे, मोहम्मद अली खान भुट्टो आहे, इहो ज़ोरी अचे माण्हू पंहिंजे राज जा पिराइट माण्हू वठी अचे असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ो थो करे, असांजे घरनि में काहे थो पए, असांजा ॿार बच्चा अधु राति मधु राति पिया आहिनि, बेहोश थी था वञनि। असांजी को मदद करे, अधी टालपुर खे बि असां दरख़्वास्त कयूं था असांजी मदद कनि, असांखे वॾो तंग कयो आहे भुट्टनि, मोहम्मद अली खान ऐं खुदाबख़्श भुट्टे। असां सां ज़ुल्म कयो आहे मोहम्मद अली खान भुट्टे ऐं दादन खान बि नालो ददी, खुदाबख़्श बि नालो ददी, असां मवाली मां फाथा आहियूं, असांजे घरनि में पुलिस असांजे डेरनि ते पुलिस असां सां ज़ुल्म कयो अथई, असां सां नाको कयो अथई, असांजी नंढड़ी जी बांह भॼी पई आहे, किरी पई आहे, हेरास में हुनजी बांह भॼी पई आहे, असां सां ज़ुल्म कया अथई, नाजाइज़ी थो करे, वॾी असांजो इंसाफ़ करे, हुकूमत इंसाफ़ करे, DIG साहब